न थी आहे असांजो हर अमल अल्लाह खे राज़ी करण लाइ हूंदो आहे, पंहिंजी ज़ातियात हुन में न हूंदी आहे। इहो अखलाक हज़रत ख़ालिद बिन वलीद जे काफ़र खे दसे विधो, उनखे ज़बह ते कई। काफ़र चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कलमो भरे वेही रहियो। हज़रत ख़ालिद ॾिठो त हीउ बड़ी ठगी जो कलमो आहे, सो तलवार सिसी ते रखी जीअं कंहिं ज़ोर नज़ी ते हमरा पूरो थी रहियो। कोई ही उनखे ज़बह करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि खिदमत में आयो, चइसी काफ़र खे मूं दसे विधो, पोइ काफ़र कलमो बि भरियो पर मूं न छॾियोमि, कोई छॾियोमि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बर वक़्तु दुआ घुरी कि या रब्बुल आलमीन, ख़ालिद जेको कमु करे आयो आहे उनखां आउं मोहम्मद बरी आहियां, मुंहिंजो हिन में को बि हिसो कोन्हे को, आउं पंहिंजे बरात जो ऐलान थो करियां। पाण फरमायूं ख़ालिद खे तूं ग़लति कमु करे आहीं, जॾहिं हुन ला इलाहा इल्लल्लाह जो नारो पे आयो त तुंहिंजो फर्ज़ हो त हुनखे छॾे ॾे। चईसी मूंखे ख़बर हुई त कूड़ो कलमो आहे ठॻीअ जो। पाण फरमायूं दिलि चीरे त हुनजी कोन ॾिठी हुई, जॾहिं हू ज़बान सां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी चुको हो त तूं हुनखे छॾे ॾारी। हा, दिलि जो मामिलो ख़ुदा जे हवाले करी आहे। इस्लाम में ज़बानी कलमे खे एतिरी अहमियत आहे, इहो कलमो जेकॾहिं ज़बान वारो लही दिलि में अचे, इहा हक़ीक़त जेका असां ज़बान सां चऊं पिया या दिलि में अचे त उनजो नालो ईमान जो वजूद दिली आहे, उनजो नालो तस्दीक क़ल्बी आहे। ला इलाहा इल्लल्लाह जा ॿ लफ़्ज़ आहिनि, हक़ीक़त तमामु वॾी आहे, इहा दिलि में आइणी आहे। घोट कुंवार जो निकाह थियो, अब घोट किथे आहे, अब विहारियोसीं वेझो करे, घोट वेठो, अब वारस कहिड़ो आहे, वारस ई वेठो, ऐं मौलवी साहिब निकाह थो पढ़े। फलाणे जी धीअ तो क़बूल कई, मूं क़बूल कई, वरी ॿियो दफ़ो ॻाल्हि खे पके करण लाइ क़बूल कई, सही मूं क़बूल कई। अब अलाह आमीन, अब मुबारकूं, अब मुबारकूं, अब दुआ घुरो, ख़रकूं विराइजी वियूं, जान छुटी। मौलवी साहिब घोट खे न चवंदो अब माई खे तेल मेट सोडा साबुण मेकअप कपिड़ो लटो खट बिस्तरो अंग बीमारी सीमारी दवा दरमल मानी भाॼी सभु ॾींदे, हराम मुल्लो इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र ई कोन थो करे। मुल्ले रुगो चयो कबूली थी कबूली, जेको चवे पियो मूं कबूली उनखे ख़बर आहे त इहा माई ज़िंदगी भर मुंहिंजे ॻीचीअ में आहे, सभु टपड़ वठी ॾियणा पवंदा। जेको कबूले पियो सो सॼी ज़िंदगी जो सौदो पियो करे, सॼी ज़िंदगी निभाइणी आहे। लफ़्ज़ त ॿ आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, पढ़ण में त देर कोन थी थिए, पर जेको माण्हू इहे लफ़्ज़ पढ़े पियो हू पंहिंजी पूरी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जे हवाले पियो करे, ऐं पूरी ज़िंदगी रसूल जो ग़ुलाम थी रहंदुसि। लफ़्ज़ ॿ आहिनि, हक़ीक़त वॾी आहे। कलमो पढ़ी गिदी था कनि माण्हू, तॾहिं जी कावड़ लॻे। असां कॾहिं कोलियुनि भीलनि ते कावड़ कई आहे? कोली भील ओॾ यहूदी नसारा उहे असांजी बिरादर जा माण्हू ई कोन्हे, उन ते छाजी कावड़। हींअर जेकॾहिं आउं वेठो आहियां सेवल कपिड़नि में त डीपीओ मूं ते कावड़ छाजी कंदो त तो वर्दी कोन पाती अचो, आउं तुंहिंजे इदारे जो माण्हू ई कोन्हे, वर्दी कीअं पाईंदुसि? तो वर्दी कोन पाती तो फूल कोन लॻाइनि, आउं कीअं त लॻायां? आउं त तुंहिंजे इदारे जो माण्हू ई कोन आहियां, मूं ते कावड़ अजाई आहे बाबा। कावड़ उन ते ठहे थी जेको इदारे जो माण्हू आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ी तव्हां दाख़िला वरिती आहे, हाणे जेको गिद्दी कंदो तो ॾोॾ वारी आहे। पंजे जो सर्टिफिकेट छोरो खणी आयो आहे मास्तर वटि, साईं 6 में दाख़िला ॾे। हाणे शर्तनि जी लाइन शुरू थी वञी, सुबुह जो 8:30 बजे असेंबली थींदी। हाज़िर साईं, पिणे खे चए थो तोखे यूनिफॉर्म वठी ॾे, हाज़िर साईं। 3 लीकनि वारी कापी, हिकिड़ी पेंसिल, हाज़िर साईं। 40 रुपया दाख़िला फी, हाज़िर साईं। इनवेलमेंट जा फॉर्म पिया भरजनि, 750 रुपया वठी अची 3 फोटो खणी अची, हाज़िर साईं। लाइन उन शर्तनि जी लाइन उन शागिर्द लाइ जेको दाख़िला पियो वठे, जेके बाज़ार में गजर पिया विकणनि उन्हनि ते को शर्त कोन्हे, को उहे इदारे जा माण्हू ई कोन्हे। जेकॾहिं न आहे त जीआर मां नालो निकिरंदई, ख़बरदार होशियार थी। तव्हां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ी मज़हब इस्लाम में दाख़िला वरिती आहे, हाणे तव्हांजे लाइ शर्त ई वाणियुनि लाइ कोन्हे, कोलियुनि लाइ कोन्हे, भीलनि लाइ कोन्हे, तव्हांजे लाइ। तव्हांजी बि वर्दी आहे, ख़बरदार तव्हांजो बि कोर्स आहे, तव्हांजी बि असेंबली थींदी, जी छोरनि जी असेंबली थींदी आहे। केमिल कलर जा कपिड़ा स्कूल जे शागिर्दनि जी वर्दी आहे, पैंट शर्ट पुलिस जी वर्दी आहे,
वरी फौज जी पैंट शर्ट पर कलर जो फर्क आ हर कंहिंजी वर्दी पंहिंजी आ तुंहिंजो यूनिफॉर्म बा तुंहिंजे यूनिफॉर्म जो नालो ॾाढ़ी ऐं पटको पुलिस वारो सिपाही हुजे वर्दी न पाए डीपीओ कावड़ जी पवंदो आर्मी जो बंदो हुजे वर्दी न पाए ऑफिसर कावड़ जी पवंदो स्कूल जो शागिर्द हुजे वर्दी नथो पाए मास्टर कावड़ जी पवंदो मोहम्मद मुस्तफा जो उम्मती हुजे गुलाम हुजे रसूल जी वर्दी नथो पाए मूंखे डप तो लगे मथा मोहम्मद कावड़ जी न पवे पंहिंजे ईमान जो ख़ैर घुरो बहाना न करियो साईं ॾाढ़ी ते कुझु कोन्हे ॻाल्हि सॼी दिलि ते आहे ॾाढ़ी में छा रखल अंदर में जेका शइ हूंदी आहे उनजी ख़बर चेहरे में पवंदी आहे चेहरो तर्जुमान आहे अंदर जो अंदर में माण्हू खे ख़ुशी हूंदी न दिलि में अंदर जी ख़ुशी निकिती बार खिल जी शक्ल में टहकन जी शक्ल में अंदर में गणती हूंदी दिल में गणती आहे परेशान आहे चेहरो अंदर जो तर्जुमान अंदर में खुशी है चेहरो खुशी ॾेखारींदो अंदर में गणती है चेहरो गणती ॾेखारींदो तो जे अंदर में मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत आहे उहा मोहब्बत अंदर वाली चेहरो छो नथो ॾेखारे बहाना थो करे अटकलो थो करे तुंहिंजे अंदर में चवे थो त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोहब्बत आहे अकीदत आहे इश्क आहे उहो इश्क मोहब्बत छो नथो निकिरे ॿाहिरि निकिरणु खपे तुंहिंजो चेहरो तर्जुमानी करे त हिनजे अंदर में छा आहे ख़बरदार जे स्कूल जे छोरनि जी असेंबली थींदी आहे तुंहिंजी बि असेंबली थींदी हुनजी असेंबली थींदी आहे ग्राउंड में तुंहिंजी असेंबली थींदी मस्जिद में लाइन करे पियो सिधा थी पियो हुननि जो बि बेल लॻंदो तुंहिंजो बि बेल थो लॻे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अब बेल लॻी वियो सुभान अल्लाह अज़ान अची वई चलो मस्जिद में कतार करे पियो हाणे तो तरानू पढ़जे छोरा तेरे तरानू पढ़ंदा आहिनि न स्कूल में पाक सरजमीन का निज़ाम पाक सरजमीन का निज़ाम चोरी ठगी बदमाशियां ये चोरी ठगी बदमाशियां पाक सरजमीन का निज़ाम निज़ाम के पटका बधाइएगा कमा निज़ाम रे निज़ाम के पटका बधाइएगा लाड़काने के शहर में हेडा खड़ा गटर उबता वहन रोड टुटा कहीं रात जो रोडन ते हली नथा सघूं रोज अखबार में पढ़ो लाड़काने में 2 छोकिरियूं अगवा थी वई 2 ॿार अगवा थी विया 15 अगवा थी विया होते मरी विया निज़ाम पटका ॿधी छॾिया हे तरानू पियो ॻाए ॾे हल तूं मस्जिद में तुंहिंजो तरानू ॻाए पियो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन चलो जी ए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो को तमा कलमो पढ़ो न के दिल में जाए दो बलफ्ज़ खुदा का सवा जो को इबादत के लायक कोने बिनी जहान की कामयाबी मोहम्मद मुस्तफा जो सुन्नत तरीके में है खुदा का सवा के इबादत कोन कंदासी सदन इबादत